अस्सलाम दोस्तों, आज जो है मां स्ट्रीट फूड एंग्रो टी चौक स्ट्रीट फूड ते मौजूद आहियां। त हिते जेको आहे बहितरीन फालूदा मिलंदो आहे। त उहो फालूदा जेको आहे कीअं तयारु थींदो आहे ऐं कहिड़े नमूने तयारु थींदो आहे, त हुन में जेका कहिड़ी चीज़ां इस्तेमालु थींदियूं आहिनि उहो बि तव्हांखे जेको आहे पूरो ॾेखारींदासीं। त पोइ जेको आहे तव्हांखे मुकमल ॾेखारींदासीं वीडियो फालूदो जेको आहे हिते तयारु कीअं थींदो आहे। त हिते जेको आहे फूड स्ट्रीट ते मशहूरु जेको आहे फालूदो मिलंदो आहे। तक़रीबन 3-4 दुकान आहिनि फालूदे जूं, पर जेका हीअ दुकानु आहे बहितरीनु आहे ऐं पुराणी दुकानु आहे। पहिरें जेको आहे हिननि इंट्रोड्यूस करायो हुयो फालूदा, त उहो फालूदो जेको आहे तव्हांखे ॾेखारियूं था ऐं तव्हांखे जेको आहे तमामु घणो मज़ो ईंदो। त हलूं था जेको आहे पंहिंजी वीडियो जी तरफ़, उते जेको आहे तव्हांखे फालूदो ॾेखारियूं था। त हिननि में जेको आहे हीअ मटीरियल इस्तेमालु थींदो आहे, बादाम आहे, किशमिश आहे, खजी आहे ऐं तमामु जेको आहे ड्राई फ्रूट्स आहिनि। घणे क़िस्म जी आइसक्रीम ॾींदासीं? 3 क़िस्म कहिड़ा हूंदा आहिनि? कुल्फ़ा, वनीला ऐं पिस्ता। त हिन में जेको आहे 3 जेका आइसक्रीम जा फ्लेवर इस्तेमालु थींदा आहिनि, कुल्फ़ा, वनीला ऐं पिस्ता। अधो चए पियो त दुकान जो नालो ॿुधाए छॾियो, अल हाफ़िज़ ऐं दुकान जो नालो आहे हिते एंग्रो टी चौक ते। किशमिश जो इस्तेमालु आहे, खजी आहे, ड्राई फ्रूट जो जेको आहे इस्तेमालु कयो वेंदो आहे हिन में। ये चार्जेस था, ये चार्जेस था। तो दोस्तों स्पेशल फालूदा जो है तैयार चुका है। फैज़ान के जो है स्पेशल फालूदा जो मैं तैयार करींदो आहे। तमामु जेको वॾो गिलास आहे। फैज़ान जो है अकेलो न खाई सघंदो आहे, त इन में जो है शेयर मां बि वठंदोमांसि। त असां जेको आहे हिकिड़ो जेको आहे फालूदा जेको आहे तयारु करायो आहे। पानी वाला गिलास खरीद। तो तमामु बहितरीनु जेको आहे फालूदा आहे। फैज़ान त जेको आहे त बचाए ॾींदो आहे मूंखे। फैज़ान जेको आहे पूरो न खाई सघियो, त मां ई हाणे वीडियो ॾियांसि थो। फैज़ान चवंदो आहे मुबशर सदी करे पियो जी नकल कर। फैज़ान मज़ा ही आ गया। कुराड़ो की कंदो आहे, पुत्र मज़ा ही आ गया। हाँ क्या बंद ना। तो दोस्तों फालूदो खाधो असांजे। जेका तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़।